ख़बर शामिल कंदासीं। तलहार मां रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ मला। डिप्टी कमिश्नर बदीन यासिर भट्टीअ जी ज़ेर सदारत में DHO ऑफिस में EPI ऐं सर्विलेंस जी आम गॾिजाणी मुनक़िद कई वई। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर यासिर भट्टी चयो त EPI जी कारकर्दगी मायूस कंदड़ आहे। जेकॾहिं EPI पंहिंजो कमु बहितर करे त पोइ असांजे मुल्क मां पोलियो जी पाड़ ज़रूरु ख़तमु थी सघे थी। EPI टीम में कमु कंदड़ डॉक्टरनि ऐं वैक्सीनेटरनि ते कड़ी नज़र रखण जी ज़रूरत आहे। हिन EPI फोकल पर्सन डॉक्टर सनाउल्लाह खे हिदायत कई त हू फील्ड जा ओचिता दौरा करे वैक्सीनेटरनि जे कम जी निगरानी कनि। असां वटि सिहत खाते जा वैक्सीनेटर LHW ऐं ॿियो स्टाफ पिणु मौजूदु आहे। महिनती स्टाफ जी का बि खोट कोन्हे। उन्हनि जी मदद सां पंहिंजे इलाइक़नि मां ज़ीरो डोज़ या रिफ्यूज़ल केस ज़रूरु मुकमल करे सघूं था। हुन वालदेन खे अपील कंदे चयो त हू पंहिंजे 2 सालनि खां घटि गुलनि जहिड़नि ॿारनि खे 12 ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ हिफ़ाज़ती टुका ज़रूरु लॻाराइनि। इहे टुका मुफ़्त में कंहिं बि वेझे हिफ़ाज़ती मर्कज़ मां लॻाराए सघजनि था। गॾिजाणी खे ब्रीफिंग ॾींदे डॉक्टर सलाम ऐं रमज़ान कमराणी ॿुधायो त ज़िले बदीन में 129 वैक्सीनेटर ऐं 996 लेडी हेल्थ वर्कर जी मदद सां ज़िले जे 80 EPI सेंटरनि में 12 ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव जा मुफ़्त हिफ़ाज़ती टुका लॻाया वञनि था। गॾिजाणी में समूरनि लाॻापियल खातनि जे आफ़ीसरनि पिणु शिरकत कई।